की जुबान है, जुर्रत का निशान है। अब वक्त की जुबान है, बिलावल जुर्रत का निशान है। बिलावल भुट्टो की सदा है, बिलावल बेनज़ीर अदा है। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिप्रो में ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो में पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जी खिप्रो जे दौरे जे हवाले सां इंतज़ाम मुकम्मल कया विया आहिनि। पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी मीरपुर ख़ास मां हेलीकॉप्टर ज़रिए खिप्रो पहुचंदो। सांगड़ रोड ते चानिया कॉटन फैक्ट्री में हेलीपैड पिण ठाहियो वियो आहे। बिलाल भुट्टो ज़रदारी फैक्ट्री में कायम कयल टेंट सिटी जो दौरो करे खिप्रो जे बरसाती पानी में बुॾियल इलाइक़नि जो दौरो कंदो। इन बाद पीपी सांगड़ जे सदर अली हसन हिंगोरजे जे बंगले ते पहुचंदो, जिते बिलाल भुट्टो ज़रदारी साफ़िन सां ॻाल्हि ॿोल पिण कंदो। ॿिए पासे पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जी आमद खां खिप्रो शहर जे चौकनि चौराहनि खे पीपी जे झंडनि ऐं भलीकार जे बैनरनि सां सींगारियो वियो, जॾहिं त बिलाल भुट्टो ज़रदारी जी आमद जे मौक़े ते एसएसपी सांगड़ उस्मान गनी सिद्दीकी पारां सिक्योरिटी जा इंतहाई सख़्त इंतजाम कया विया आहिनि, जॾहिं त बिना पास जे अंदर कंहिं बि माण्हू खे कोन छॾियो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।